खैरपुर मां ख़बर ईंदा आलो त हफ़्ते ज़बान सूफ़ी शाइर ऐं बुज़ुर्ग दोल दराज़ी हज़रत सचल सरमस्त जे सालियाने 201 उर्स मुबारक जी सरकारी तक़रीबुनि जो इफ़्तिताह सिंध जे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह ऐं औक़ाफ़ ज़कात ऐं अशर खाते बाबति सूबाई सलाहकार फ़याज़ अली भट्ट मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े कयो। ख़सूसी महिमाननि मज़ार ते फ़ातिहा पढ़ी मुल्क ऐं क़ौम जी ख़ुशहाली लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं। उन मौक़े ते दरगाह जे सुजादा नशीन जो बा ख्वाजा नज़रुल हक़ फारूकी मेंबर सिंध असेंबली मुनवर अली वसाण चीफ एडमिनिस्ट्रेटर औक़ाफ़ ज़ाहिद हुसैन निशर सेक्रेटरी औक़ाफ़ जावेद सबक़तुल्लाह मर कमिश्नर सखर डिवीज़न गुलाम मुस्तफ़ा फुल ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। उर्स जी इफ़्तिताही ऐं सचल एवार्ड तक़रीब महफ़िल समा हाल दराज़ा शरीफ में थी, जंहिंमें अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह ऐं औक़ाफ़ खाते बाबति वज़ीर आला सिंध जे सलाहकार फ़याज़ भट्ट मुख़्तलिफ़ शोबनि बहितर कारकर्दगी ते सचल एवार्ड विरहाया। बहितरीन रागी जो एवार्ड नामवर गुलूकारा खुशबू लिगारी सूफ़ी रागी जो एवार्ड फ़कीर इम्तियाज़ अली बेहतरीन मकाला निगार जो एवार्ड मोहम्मद अली पठान बेहतरीन मल पहलवान अब्दुल जब्बार फुल अहिड़ी रीत मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ आफ़ीसरनि साफ़िन शाइरनि अदीबनि ऐं वर्करनि खे ख़ासूसी शील्डूं पिणु ॾिनियूं वयूं। उन खां अॻु ख्वाजा नज़रुल हक़ फारूकी सचल यादगार कमेटी पारां ख़ासूसी शील्ड अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह ऐं सलाहकार फ़याज़ भट्ट खे पेश कई। एवार्ड ऐं इफ़्तिताही तक़रीब खे ख़िताब कंदे अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह चयो त सचल साईं जी 201 उर्स मुबारक ते पांदीड़नि जो जज़्बो ऐं मोहबत ॾिसी ईअं महसूस थी रहियो आहे जीअं पहिरियों उर्स मुबारक हुजे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।